24 जनवरी 1955 ईस्वी ते अमरीकी शहर सान फ्रांसिस्को में एक ॿारड़े जो जन्म थियो, पर उनखे पंहिंजे ई माउ पीउ पालण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी। संदसि मुसलमान पीउ अब्दुल फताह अल जंदाली ऐं ईसाई अमर जवाना नंढी ॼमार हुजण करे खेसि पाले न पिए सघिया। पोइ हिननि ॿिन्ही पंहिंजे पुट खे पढ़ियल लिखियल बे औलाद जोड़े खे ॾियण जो इरादो कयो, जेके संदसि बहितर नमूने सार संभाल करे सघनि। इहो जोड़ो जल्द ई खेनि मिली वियो। सान फ्रांसिस्को जे हिकु मोटर मैकेनिक पॉल जॉब्स ऐं क्लारा जॉब्स ॿारड़े खे हंजु वरितो, खेसि स्टीव पॉल जॉब्स जो नालो ॾिनो ऐं अॼु दुनिया हिन खे स्टीव जॉब्स जे नाले सां सुञाणे थी। आउं ऐं अली सिंधी ऐं संभारा न्यूज़ नेटवर्क जे आईफोन कीअं ठहियो सीरीज़ में असां अव्हां खे एप्पल कंपनी जे CEO स्टीव जॉब्स जी दिलचस्प बायोग्राफी ॾेखारींदासीं। स्टीव जॉब्स कुझु वॾो थियो त पढ़ाईअ में संदसि दिलि न लॻंदी हुई ऐं पंहिंजे वालिद पॉल जॉब्स खे गाॾियूं ठाहींदे ॾिसी इलेक्ट्रॉनिक शयुनि में दिलचस्पी वठणु लॻो। स्कूल में हर वक़्तु शरारतूं कंदो रहंदो हो। हिकु भेरो सवाल जो जवाबु सही ॾियण ते मास्तरियाणी खेसि लॉलीपॉप इनाम में ॾिनो। जंहिंखां पोइ हिन पढ़ाईअ में एतिरी दिलचस्पी वरिती जो क्लास में सभिनी खां अॻिते निकिरी वियो। स्टीव जॉब्स जी तइलीम सां गॾु इलेक्ट्रॉनिक शयुनि में दिलचस्पी रंग लाइण लॻी। हिकु भेरो त हिन पंहिंजे सॼे घर में उॻिजे नमूने स्पीकर लॻाए तार सां अहिड़ी रीति जोड़े छॾिया जो घर में थींदड़ हर ॻाल्हि हुनखे पंहिंजे कमरे में ॿुधण में ईंदी हुई। हिन खे तजुर्बनि जो एतिरो शौक़ु हो जो हिन हिकु साइंसी औज़ार ठाहिण लाइ हिकु इलेक्ट्रॉनिक्स कंपनी HP जे CEO खे फ़ोन मिलाए छॾियो, जेको हिन खां एतिरो मुतासिर थियो जो खेसि इंटर्नशिप ते रखी छॾियईं। स्टीव जॉब्स पंहिंजे हिकु दोस्त स्टीव विज़नियाक जी मदद सां हिकु अहिड़ो बॉक्स ठाहियो जेको टेलीफोन लाइन सां जोड़े फ़ोन कॉल्स जो बिल बचाइण में मददगार बणिजी वियो। इहो बॉक्स $40 में ठहंदो हो ऐं ॿई दोस्त इन खे $150 में विकिरो कंदा हुआ। स्टीव जॉब्स जो इन सिलसिले में चवणु हो त खेसि बॉक्स जी कामयाबी कारण एतिरो हौसलो मिलियो जो हिन बाद में एप्पल जहिड़ी वॾी कंपनी ठाहे वरिती। हाई स्कूल में स्टीव जॉब्स जी ज़िंदगीअ में ॾुखिया ॾींहं बि आया। हू चर्स, हेरोइन ऐं ॿियनि क़िस्मनि जे मंशियात जो आदी बणिजी वियो, जंहिं ते हुन जो पंहिंजे पीउ सां झेड़ो बि थियो। पर नशे जी आदत बावजूदि हू 1972 ईस्वीअ में स्कूल जी तइलीम मुकमल करण में कामयाबु थी वियो, जंहिं बाद हिन पंहिंजे पीउ सां ज़िद करे अमेरिकी रियासत ओरिगन में रीड्स कॉलेज में दाख़िला वरिती। पर जॾहिं हिन ॾिठो त खेसि मनपसंदि सब्जेक्ट न पिया पढ़ाया वञनि त हिन पहिरीं ई सेमेस्टर में कॉलेज छॾे ॾिनो। पर कॉलेज छॾण खां पहिरियां हुन जी हिप्पीज़ सां दोस्ती थी चुकी हुई। स्टीव जॉब्स जी जवानीअ वारे दौर में हिप्पी कल्चर उरूज ते हो। हिन कल्चर जा पैरोकार नौजवान वारनि जो ख़ासि स्टाइल ठाहे नशे में धुत थी छुड़वाक ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, पर उहे गोश्त न खाईंदा हुआ। स्टीव जॉब्स बि उन्हनि सां सलाड़जी वियो। हीउ चवंदो हो त भाॼियूं खाइण सां खेसि न पघर ईंदो ऐं न धप थींदी, जंहिं करे हू केतिरनि ई सालनि ताईं व्यंजण खां पासो कंदो रहियो, जॾहिं त खेसि नंढी नंढी ॻाल्हि ते कावड़ अची वेंदी हुई। इन ई करे वेझा माण्हू बि हिन खां पासो कंदा हुआ। कॉलेज छॾण बैदि स्टीव जॉब्स वीडियो गेम्स ठाहींदड़ मशहूरु कंपनी अटारी में $5 फ़ी कलाक जे हिसाब सां टेक्नीशियन जी मुलाज़मत करणु शुरू कई, जॾहिं त इहा नौकिरी बि खेसि पंहिंजी ज़िद वारी तबियत जे करे मिली हुई। हू कंपनीअ जी ऑफिस में वञी वेही रहियो ऐं धमकी ॾिनाई त जेसि ताईं खेसि नौकिरी न मिलंदी हू हितां न वेंदो। कंपनी वारनि टेक्नोलॉजीअ सां संदसि लॻाव ॾिसी खेसि नौकिरी ॾेई छॾी, पर स्टीव जॉब्स जी बेअफ़ालियुनि आदतुनि जे करे कंपनी जे मुलाज़िमनि खेसि नौकिरीअ मां कढण जो मुतालबो करे छॾियो। कंपनी स्टीव जॉब्स खे नौकिरीअ मां त न कढियो, पर नाइट शिफ्ट में रखी छॾियो, जंहिं में हू अकेलो ई कमु कंदो हो। मुलाज़मत दौरान स्टीव जॉब्स हिकु किताबु पढ़ियो जंहिं में मंशियात जा फ़ाइदा लिखियल हुआ, जेको अमरीकी साधु रिचर्ड एल्पर्ट लिखियो हो। हू बाबा रामदास जे नाले सां मशहूरु हो। हिन इहो किताबु भारतीय साधु बाबा नीम करोलीअ खां मुतासिर थी लिखियो। स्टीव जॉब्स हिन किताब खे पढ़ी एतिरो मुतासिर थियो जो नीम करोलीअ सां मुलाक़ात लाइ भारत पहुची वियो। पोइ हिमालय जे हिकु नंढी ॻोठ में वियो त खेसि ख़बर पई त नीम करोली फ़ौत थी चुको आहे। जंहिंखां पोइ हू भारत में कुझु ॾींहं तरसियो ऐं कुंभ जे मेले में बि शिरकत कई। स्टीव जॉब्स भारत मां वापसि अमेरिका पहुतो ऐं ॿीहर पुराणी कंपनी में ड्यूटी करणु लॻो, पर हिन जूं हिप्पीज़ वारियूं आदतूं ख़तमु न थी सघियूं। हू ऑफ़िस में जूता लाहे कमु कंदो हो ऐं सॼी ऑफ़िस में पेर उघाड़ा करे घुमंदो हो। स्टीव जॉब्स जी ज़िंदगी में अहम मोड़ उन वक़्तु आयो जॾहिं हुन पंहिंजे दोस्त विज़नियाक सां गॾु हिकु भेरो होमव्यू कंप्यूटर क्लब में इंटेल जो माइक्रो प्रोसेसर Altier 4000 ॾिठो। उनखे ॾिसी विज़नियाक हिकु अहिड़ो बोर्ड डिज़ाइन करे वरितो
जंहिंमें उहो प्रोसेसर लॻाए हू इंतिहाई घटि अघ में कंप्यूटर तयारु करे पिए सघिया। स्टीव जॉब्स पंहिंजे दोस्त खे सलाह ॾिनी त छो न हू हिकु कंपनी ठाहीनि ऐं बोर्ड विकिरो करण बदिरां पूरो सर्किट तयारु करे वठनि। इहो आइडियो विज़नियाक खे बि पसंदि आयो ऐं स्टीव जॉब्स पंहिंजी गाॾी ऐं विज़नियाक पंहिंजो कैलकुलेटर विकिरो करे $1300 गॾु करे वरिता ऐं पंहिंजी कंपनी जो बुनियादु विझी छॾियो। स्टीव जॉब्स हिन कंपनीअ खे एप्पल जो नालो ॾिनो। इहो नालो ॾियण जो कारण इहो हो त स्टीव जॉब्स जे हिकु दोस्त जो सूफ़नि जो बाग़ हूंदो हो जिते हू अक्सर वेंदो रहंदो हो। स्टीव जॉब्स पंहिंजे घर जे गैराज में कंप्यूटर तयारु करणु शुरू कया। पहिरें कंप्यूटर खे एप्पल 1 जो नालो ॾिनो, जंहिं जी नुमाइश दौरान को ख़ासि फ़ाइदो न थियो, पर स्टीव जॉब्स जो हिकु स्टोर वारे सां राब्तो थी वियो जितां खेसि पहिरियों ऑर्डर मिलियो। खेसि 50 सर्किट बोर्ड ठाहिणा हुआ, पर उन ऑर्डर खे पूरो करण लाइ $15,000 जी ज़रूरत हुई। स्टीव जॉब्स कुझु कर्ज़ु वरितो ऐं कुझु सामान क्रेडिट ते हासिल करे 30 ॾींहंनि में इहो ऑर्डर पूरो करे वरितो। उन कामयाबी बैदि एप्पल 1 जी मार्केटिंग बहितर थियणु लॻी। उन्हनि 200 एप्पल 1 ठाहिया जिन खे $6,666 में विकिरो कयो वियो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु बि सॼी दुनिया में 66 एप्पल 1 मौजूदु आहिनि। 2014 ईस्वी में न्यूयॉर्क में एप्पल 1 जो वाक $9,05,000 ताईं लॻायो वियो। एप्पल 1 जी कामयाबीअ बैदि स्टीव जॉब्स एप्पल 2 लॉन्च कयो। उहो अहिड़ो कंप्यूटर पैकेज हो जंहिं में कीबोर्ड, मॉनिटर ऐं माउस बि कंप्यूटर सां गॾु विकिरो थियणा हुआ, जंहिं लाइ $2 लख जी सीड़पकारी जी ज़रूरत हुई। इन दौरान स्टीव जॉब्स जी मुलाक़ात मार्केटिंग मास्टर माइक मार्कोला सां थी। मार्कोला खे स्टीव जॉब्स जा आइडिया पसंदि आया ऐं हुन कंपनी में $2.5 लख जी सीड़पकारी कई। अहिड़ी रही जुलाई 1977 ईस्वीअ ते दी एप्पल कंप्यूटर कॉर्पोरेशन जी बाक़ाइदा शुरूआति थी वई। स्टीव जॉब्स एप्पल जो नओं लोगो ठारायो ऐं उन्हीअ सां गॾु नओं कंप्यूटर एप्पल 2 लॉन्च कयो वियो। इहो प्रोजेक्ट एतिरो कामयाबु वियो जो 16 वरियनि ताईं कंपनीअ खे मुनाफ़ो ॾींदो रहियो, जंहिं करे कंपनीअ स्ट्यून्स क्रैक में हिकु इमारत मसवाड़ ते वरिती ऐं कंप्यूटरनि जो प्लांट स्टीव जॉब्स जी गैराज मां उन इमारत में मुंतक़िल थी वियो। कामयाबियूं त जारी हुयूं, पर संदसि छुड़वागी एतिरी वधी वई हुई जो मुलाज़िमनि जी महिनत सां तयारु कयल डिज़ाइन्स खे बकवास चवंदो हो ऐं उन्हनि जी बेइज़ती कंदो हो। जंहिं खां पोइ कंपनी माइक स्क्वाड खे एप्पल जो सदर बणाए छॾियो त जीअं उहो स्टीव जॉब्स खे कंट्रोल में रखी सघे। स्टीव जॉब्स एतिरो त बेहस थी वियो जो जॾहिं 1977 ईस्वीअ में हिन जी गर्लफ्रेंड क्रिस ब्रेनन हिकु धीउ खे जनमु ॾिनो त हिन खेसि पंहिंजी धीउ मञण खां इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ ब्रेनन अदालत हली वई। अदालती हुकूमत आहे मेडिकल टेस्ट कराई वई, जिन ज़रिए इहो साबित थी वियो त ॿारड़ीअ जो पीउ स्टीव जॉब्स ई आहे। जंहिंखां पोइ हू उनखे पंहिंजो करण ते मजबूर थी वियो। उनजो नालो लीज़ा ब्रेनन जॉब्स रखियो वियो। स्टीव जॉब्स पंहिंजे पहिरीं धीउ जी माउ सां त शादी न कई, पर 1991 ईस्वी में स्टैनफोर्ड यूनिवर्सिटीअ जी ग्रेजुएट लॉरेन पावेल सां शादी करे वरिती, जंहिंमां खेसि 2 धीअरूं ऐं हिकु पुट जो औलाद आहे। एप्पल 2 जी कामयाबी बैदि स्टीव जॉब्स हिकु ॿियो कंप्यूटर लॉन्च करण जी कोशिशि कई, जंहिं ते हिन पंहिंजी पहिरीं धीउ जो नालो लीज़ा रखियो, पर इहो कंप्यूटर नाकाम थी वियो। उनखां पोइ एप्पल 3 जो प्रोजेक्ट बि फेल थी वियो। एप्पल जो हिकु ॿियो प्रोजेक्ट मैकिन्टोश हो, जंहिं में बिल गेट्स बि तमामु घणी मदद कई हुई, पर जॾहिं उहो प्रोजेक्ट मार्केट में आयो त उनजो विकिरो उमेद खां बि घटि थियो, यानी उहो बि फ्लॉप थी वियो। एतिरी नाकामियुनि जे करे स्टीव जॉब्स ऐं संदसि पार्टनर्स में इख़्तिलाफ़ वधणु लॻा। ॻाल्हि एतिरी वधी वई जो स्टीव जॉब्स जे पंहिंजनि ई दोस्तनि खेसि CEO जे उहिदे तां हटाए छॾियो, पर हू अञा बि कंपनीअ जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो चेयरमैन हो। उन हैसियत में हिन पंहिंजी जाइ ते मशहूरु ब्रांड पेप्सीअ जे CEO जॉन स्केली खे एप्पल जो नओं CEO बणाए छॾियो। हिन जॉन स्केली खे फ़ोन कयो ऐं चयो त तूं पंहिंजी बाक़ी ज़िंदगी मिठो पाणी विकिरो करण में गुज़ारे छॾींदे या असां सां गॾिजी दुनिया खे मटाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदे। जॉन स्केली स्टीव जॉब्स जी ॻाल्हि मञी वरिती ऐं पेप्सी छॾे एप्पल में कमु करणु लॻो, पर CEO जो उहिदो छॾण बैदि बि स्टीव जॉब्स जा पंहिंजे पार्टनर्स सां इख़्तिलाफ़ घटिजी न सघिया। इन करे 1985 ईस्वीअ में स्टीव जॉब्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे चेयरमैन जे उहिदे तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी। हिन एप्पल में पंहिंजा घणा शेयर्स विकिरो करे छॾिया, जंहिंखां पोइ नेक्स्ट जे नाले सां पंहिंजी धार कंपनी ठाहे वरिती। हिन नओं कंप्यूटर ठाहिण लाइ बिल गेट्स सां बि राब्तो कयो, पर हुन कंप्यूटर जो डिज़ाइन ॾिसण बैदि उनखे नाकाम करार ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ स्टीव जॉब्स हिकु नई फील्ड में इन्वेस्टमेंट जो फ़ैसिलो कयो। हिन $1 करोड़ में लूकस एनिमेशन स्टूडियो जा शेयर्स ख़रीद करे वरिता,
ही उहो स्टूडियो आहे जंहिंखे हिन वक़्तु पिक्सार जे नाले सां सुञातो वञे थो। बाद में स्टूडियो खे डिज़नी कंपनी ख़रीद करे वरितो, जंहिं बाद स्टीव जॉब्स जा शेयर्स बि डिज़नी कंपनी जे शेयर्स में शामिल थी विया। अहिड़ी रीति स्टीव जॉब्स डिज़नी कंपनी जो सभिनी खां वॾो शेयर होल्डर बणिजी वियो ऐं कंपनी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में बि शामिल थी वियो। स्टीव जॉब्स पिक्सार जा शेयर ख़रीद करे कामयाबी जो नओं सफ़र शुरू करे छॾियो, पर ॿिए तरफ़ हिन जी छॾे वञण करे एप्पल कंपनी मुसलसल नाकाम थी रही हुई। मैकिनटोश खां पोइ हिननि जो हर प्रोजेक्ट फेल थियणु लॻो हो। स्टीव जॉब्स खे एप्पल छॾण ते मजबूर कंदड़ हिन जा पुराणा दोस्त हाणे शर्मसार हुआ। उन्हनि स्टीव जॉब्स सां राब्तो कयो ऐं खेसि दरख़्वास्त कई त हू कंपनीअ खे टेक ओवर करे वठे, जंहिं ते स्टीव जॉब्स इहो शर्त रखी छॾियो त एप्पल में रुॻो हिन जी मर्ज़ी हलंदी, उन में बोर्ड ऑफ डायरेक्टर्स का बि मुदाख़लत न कंदा, जंहिंखे उन्हनि मञी वरितो ऐं 1997 ईस्वी में स्टीव जॉब्स ॿीहर कंपनी जो CEO बणिजी वियो। एप्पल कंपनी 42 करोड़ 90 लख डॉलरनि में स्टीव जॉब्स जी कंपनी नेक्स्ट खे बि ख़रीद करे वरितो। हाणे स्टीव जॉब्स समूरनि इख़्तियारनि सां एप्पल में वापसि आयो ऐं कंपनी खे एतिरो मथे खणी वियो जो माइक्रोसॉफ्ट जो बानी बिल गेट्स बि साड़ करणु लॻो। स्टीव जॉब्स ॿीहर बिल गेट्स सां राब्तो कयो, छो त कंपनीअ जी कंप्यूटरनि लाइ सॉफ्टवेयर्स त बिल गेट्स जी कंपनीअ खां ई वठणा हुआ। स्टीव जॉब्स 15 करोड़ डॉलरनि जी सीड़पकारी करे एप्पल खे ॾेवालो थियण खां बचाए वरितो। इन खां पोइ स्टीव जॉब्स जी निगरानीअ में एप्पल कंपनी हिक ॿिए पुठियां बहितरीन प्रोडक्ट लॉन्च करणु शुरू कया। 1998 ईस्वी में iMac, 2001 ईस्वी में iPod ऐं 2007 ईस्वी में iPhone जी लॉन्चिंग एप्पल खे कंप्यूटर ऐं मोबाइल फ़ोननि जी मार्केट में नंबर 1 कंपनी बणाए छॾियो। $1300 मां शुरू कयल एप्पल कंपनी हिन वक़्तु 1300 अरब डॉलरनि खां वधीक नेटवर्थ जी मालिक आहे, जेके माइक्रोसॉफ्ट खां बि वधीक आहिनि। स्टीव जॉब्स एप्पल खे त नयनि बुलंदनि ते पहुचाए छॾियो, पर संदसि सिहत ख़राबु थींदी वई। 2003 ईस्वी में खेसि कैंसर थी वई। हिन 2004 ईस्वी में सर्जरी बि कराई। ईअं लॻो पिए त हू सिहतयाब थी वियो आहे, पर कैंसर ॿीहर पकड़णु लॻी ऐं 2009 ईस्वी में स्टीव जॉब्स जी तबियत तमामु घणी ख़राबु थी वई। संदसि वज़न बि घटिजणु लॻो, पर हू मुंहं ते मुर्क आणे बीमारी लिकाईंदो रहियो। जनवरी 2011 ईस्वी ताईं हू एतिरो बीमार थी चुको हो जो 6 महीननि जी मोकलनि ते हलियो वियो। हिन कंपनी जा मामला टिम कुक जे हवाले करे छॾिया ऐं CEO जे उहिदे तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी, जंहिंखां पोइ 5 अक्टूबर 2011 ईस्वी में अमरीकी रियासत कैलिफोर्निया जे शहर पोल वोल्टो में लाॾाणो करे वियो। मौत वक़्तु स्टीव जॉब्स जी ॼमार 56 वरिया हुई। उन वक़्तु संदसि भेण, ज़ाल ऐं ॿारड़ा बि वटसि मौजूदु हुआ। चवनि था त स्टीव जॉब्स जा आख़िरी अखर हुआ, ओ वाओ, ओ वाओ, ओ वाओ।